अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम अॼु जो सुवाल सां गॾु मां आहियां जो मेज़बान ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी। नाज़रीन, सिंधी अदबी संगत सिंध एशिया खंड जी वॾे में वॾी अदबी जमायत आहे, पर हिन वक़्तु अदबी संगत बहरान ऐं धड़ाबंदी जो शिकार आहे। पर उन जे बावजूदि संगत जी इलेक्शन थी रही आहे ऐं ॿ ग्रुप चूंडूं कराए रहिया आहिनि। उन हवाले सां असां सां वीडियो लाइन ते मौजूदु आहिनि सिंधी अदबी संगत सिंध जो सेक्रेटरी जनरल मोहतरम अहमद सोलंकी साहब। अस्सलाम वालेकुम अहमद सोलंकी साहब। महिरबानी साईं। वालेकुम सलाम। सोलंकी साहब, असांखे इहो ॿुधाईंदा त अव्हांजो दौरु कीअं गुज़रियो ऐं ॿियो जेको ग्रुप आहे उन जी संगत में कहिड़ी हैसियत रही आहे? सिंधी अदबी संगत जे चूंडनि में बीठो हुउसि ऐं 2017 में मुंहिंजे मदे मुक़ाबिल जेको उमेदवार हो ज़ुल्फ़कार सियाल साहब, असांजो सीनियर ऐं अॻूणो सेक्रेटरी जनरल बि रही चुको हो ऐं उहो वरी ॿिए दफ़ो मूंसां बीठो हो। पहिरियों दफ़ो सरकश सिंधी साहब खे हुन पंहिंजे इलेक्शन दौरान चूंडनि दौरान शिकस्त ॾिनी हुई ऐं मूंखे अच्छा उन खां पोइ ऐं मां साईं सां 2017 जे इलेक्शन में ऐं चूंडनि में बीठुसि ऐं चूंडूं थियूं ऐं 2017 में ई ज़ुल्फ़कार सियाल साहब मूंखां 11 वोटनि ते शिकस्त खाधी ऐं आउं सोभारो थियो सिंधी अदबी संगत जे हिन सेक्रेटरी जनरल वारे उहिदे ते। जीअं त साईं ज़ुल्फ़कार सियाल साहब जॾहिं खटियो हो पहिरियों दफ़ो सेक्रेटरी जनरल जी हैसियत सां सरकस सिंधी खां त 1 वोट ते खटियो हुई ऐं मूं साईं खे 11 वोटनि ते खटियो ऐं उनखां पोइ सिंधी अदबी संगत जूं वागूं एज़ अ सेक्रेटरी जनरल जी हैसियत सां मोट आयूं। सिंधी अदबी संगत बुनियादी तौर ते तख़लीक़कारनि जी हिकिड़ी जमायत आहे ऐं तख़लीक़कारनि खां सवाइ सिंधी अदबी संगत जी को बि वजूदु न आहे। तख़लीक़कार आहिनि त सिंधी अदबी संगत आहे। पोइ जॾहिं मां खटे आयुसि त मूं ॾिठो त सॼी सिंध जा तख़लीक़कार आख़िर हिन में सिंधी अदबी संगत में आहिनि छो न आहिनि। पोइ ॼाण ऐं मालूमात हासिलु कई। सिंधी संगत हिकिड़ी रोशन ख़्याल, हिकिड़ी सेक्युलर हिकिड़ी जमायत ऐं हिकिड़ी लिटरेचर ऐं ख़ुशूसी तौर ते ॿोलीअ जे प्रोमोट करण जे लाइ हिकिड़ी जमायत कमु कयो ऐं उनजो पहिरियों सेक्रेटरी जनरल असांजो दादा गोबंद माली जेको 1947 में थी गुज़रियो ऐं उनजो पहिरियों जॉइंट सेक्रेटरी सिंध जो तमामु वॾो कवि शेख अयाज़ उनजो हुयो ऐं उनखां पोइ विरहाङो थी वियो ऐं सिंधी संगत जो कार वहिंवारो उहो यकीनन कुझु माठार जो शिकार थियो। 1985 में अनवर पीरज़ादे साहब खे उन्हनि बीहारियो सिंधी संगत जे इलेक्शन में ऐं होॾां ताजजो साहब क़ौम परस्त ऐं नेशनलिस्टनि जो मुतफ़िक़ा तौर उमेदवार थी बीठो ऐं उहा खेरपुर में इलेक्शन थी ऐं मां चयो त जेको अॻियों दौरु हुयो शमशीर जो उहो बि बग़ैर इलेक्शन वारो इलेक्टोरल कॉलेज खां सवाइ वारो दौरु हुयो। ताज बलोच जो बि उहो ई दौरु हुयो। पर 85 में 1985 में पहिरीं इलेक्शन थी ऐं सिंधी अदबी संगत में जमहूरी रवायतुनि ऐं राइटर्स खे ऐं अदीबनि खे ऐं उनजे सिंधी संगत जे वर्करनि खे ऐं सिंधी संगत जे लेखकनि जिते लेखकनि जमायत आहे उनखे वोट जो हक़ु ॾिनो वियो ऐं खेरपुर में उहा इलेक्शन थी हुई जंहिंमें अनवर पीरज़ादो साहब खे शिकस्त ऐं ताजजो साहब उन में खटिया आयो। जेको दौरु हुयो तव्हांजो उन तव्हां जॾहिं सेक्रेटरी जनरल चूंडिजी आया उन सेक्रेटरी जनरल दौरान उनखां पोइ जेको तव्हांजो दौरु हो 2 साल हिकिड़ा मिलिया, वरी 2 साल पोइ ॿिया मिलिया, 4 साल तव्हां सेक्रेटरी जनरल रहियो। तव्हांजो दौरु कीअं रहियो? सिंधी अदबी संगत में हिकिड़ी रंजिशूं मौजूदु हुयूं, हिकिड़ा विरहाङा मौजूदु हुया, हिकु धड़ेबाज़ियूं मौजूदु हुयूं, हिकु हल्का ऐं ग्रुप मौजूदु हुया ऐं उन्हनि हल्कनि ऐं ग्रुप जूं हिक ॿिए सां नफ़रतूं अॻु ई मौजूदु हुयूं। 2017 में जॾहिं मां खटे आयुसि त उहे मूंखे वरसे में मिलियूं। हाणे जे वरसे में मूंखे उहे मिलियूं त उन्हनि शिदतुनि ऐं उन्हनि नफ़रतुनि हिक ॿिए सां नफ़रतुनि जी जेका तारीख़ ऐं जेको वक़्तु ऐं जेको दौरु रहियो उन में मूं ॾाढो कोशिशि कई
त उन्हनि नफ़रतुनि खे, उन्हनि दूरियुनि खे, उन खलीज खे, उन्हनि ॾारनि खे कंहिं तरीक़े सां गॾु करण जी कोशिशि कजे। सॼो मुंहिंजो दौरु उन्हनि कोशिशुनि खे, उन्हनि खालनि खे, उन्हनि दूरियुनि खे ऐं उन्हनि महरूबुनि खे, उन्हनि तज़ादनि खे हिक ॿिए जे मौजूदु शख़्सी को बि तनज़ीमी तज़ाद सिंधी संघ जे विच ते अॼोकी तारीख़ ताईं आउं ॿुधायां, सिंधी संघ जे विच ते को बि 87 खां पोइ 85 खां पोइ ख़ुसूसी तौर ते 85 खां पोइ 85 में नज़रियाती तज़ाद हुयो। 85 जे इलेक्शन खां पोइ अनवर पीरज़ादे ऐं ताजजोई साहिब जे जेका इलेक्शन थी उहा नज़रियाती इलेक्शन जो हिकिड़ो दौरु हुयो। उन खां पोइ जेको आहे शख़्सी अनाद ऐं शख़्सी जेका आहे हवाला, उन जे हवाले में सिंधी संगत रही। ऐं मूंखे जेको मुंहिंजो दौरु मिलियो उहो जेको विरासत में ऐं उहो जेको वरसे में मिलियो ऐं उन नफ़रतुनि जो दौरु मूंखे उन्हनि खे ठाहिण में एतिरो तकलीफ़ आहे जीअं त मां अकेलो हुउसि, मुंहिंजा ॿिया जेके बाज़ू हुया। सिंधी संघ जी हिकिड़ी कंपोज़िशन आहे, माना सेक्रेटरी जनरल त उनजो जॉइंट सेक्रेटरी, ख़ज़ानची, ऑडिटर, इहा हिकिड़ी हुनजी, ऐं औरत जॉइंट सेक्रेटरी अॻे त कोन हुई, पोइ इज़ाफ़ो कयो वियो। त इहा हिकिड़ी कंपोज़िशन आहे, माना हिकिड़ो धड़ आहे त बाज़ू पूरे जा हूंदा आहिनि, उन जूं ॿाहूं बि हूंदियूं आहिनि, अर्शे हूंदी आहे, आङुरियूं बि हूंदियूं आहिनि, उहे उहिदेदार हूंदा आहिनि। पर जीअं त मां फ़क़ति पंहिंजे अकेले सिर खटे आयुसि ऐं बाक़ी जेके 4 ऐं ॿिया जेके दोस्त खटिया उहे हिकिड़े ॿिए ग्रुप में खटिया। सिंधी संघ जो क़ाइदो इहो आहे त असां वटि ग्रुप न हूंदा आहिनि, पैनल्स हूंदा आहिनि। पैनल्स ते माण्हू इलेक्शन लड़ंदो ज़रूरु आहे, सिंधी संघ जे सदाईं पैनल ते बि कंहिं पैनल ते बि इलेक्शन विढ़ंदा आहिनि। पर जॾहिं इलेक्शन ख़तमु थींदी आहे त उन ॾींहुं पैनल ख़तमु थी वेंदा आहिनि। जेको सेक्रेटरी जनरल थी आयो या जेके उहिदेदार थी आया उहे सिंधियत बि संघ, उनजो पैनल फ़क़ति ऐं फ़क़ति सिंधियत बि संघ जो पैनल हूंदो आहे। मुंहिंजो जेको दौरु रहियो उहो बुरानी दौरु रहियो, उहो तकलीफ़ुनि जो दौरु रहियो, उहो नफ़रतुनि जो पहिरियों दौरु रहियो, उहो रंजिशुनि जो दौरु रहियो, शिकायतुनि जो दौरु रहियो, शिकवनि जो दौरु रहियो, ऐं पोइ शिकवनि शिकायतुनि खां अॻिते हली दुश्मनी जो दौरु रहियो, ऐं दुश्मनी खां अॻे पोइ विरहाङनि जो दौरु रहियो। ऐं उहो दौरु ॾाढो ख़ौफ़नाक दौरु रहियो। ऐं उन दौर में ईअं रहियो त पहिरियों असां जॾहिं सिंधी अदबी संघ जे खटण खां पोइ मूं पहिरियों जॾहिं कारोबारी कमेटीअ जो इजलास सॾायो त जेके मूंखां शिकस्त खाई आया ऐं सभु खटे आया मुंहिंजा उहिदेदार, रिकार्ड ते मां रखणु चाहियां थो। उहो टडो मोहम्मद खान में थियो हो, ऐं टडो मोहम्मद खान में जीअं इजलास थियो उन में सभई मुंहिंजा उहिदेदारनि चयो त तुंहिंजा बाज़ू सायूं, तूं हिकिड़ो घरु आहे, वॾो तूं आहीं, पर हलंदी असांजी। मूं चयो त बाबा तव्हांजे ऐं असांजे विच ते आइन आहे, ऐं आइन पढ़ियो। तव्हांखे आइन में मां पढ़ी थो ॿुधायां, हिकु हिकु फ़िक्रो सेक्रेटरी जनरल जो कहिड़ो कमु आहे, जॉइंट सेक्रेटरी जो कहिड़ो कमु आहे, औरत जॉइंट सेक्रेटरी जो कहिड़ो कमु आहे, ख़ज़ानची जो कहिड़ो कमु आहे, ऑडिटर जो कमु कहिड़ो आहे। अव्हां जे कम में मुदाख़लत न कंदुसि, अव्हां मुंहिंजे कम में मुदाख़लत न कंदुसि। मुंहिंजा पावर्स न सिर्फ़ु ओरांगिया, पर जेका रिट हुई सेक्रेटरी जनरल जी उनखे उन्हनि चैलेंज कयो ऐं मूंखे चयनि तोखे सेक्रेटरी जनरल जी हैसियत में इजाज़त न ॾींदासीं त तूं पंहिंजे मर्ज़ीअ जो प्रेस तर्जुमान मुक़ररु करी। असां विच में ॾिठो त सिंधी अदबी संगत जा जेके ॿ धड़ा हुया उन्हनि ॿिनि धड़नि खे पाण में हिकु करण जे लाइ कुझु धुरियुनि साझा वंदनि कोशिशूं बि कयूं। ऐं उन में तव्हांजो जेको अॻूणो सेक्रेटरी जनरल हुयो डॉक्टर मुश्ताक फुल, उन सां तव्हांजी मीटिंग बि थी। त उन खां पोइ जेका सूरत आख़िर कहिड़ा सबब आहिनि जो इहे ॻाल्हियूं अॻिते वधी न सघियूं, या अदबी संगत जा सभु दोस्त हिकु प्लेटफॉर्म ते गॾु न थी सघिया? जेके शिकस्त खाई आया उन्हनि मूं पंहिंजे तफ़सील में पंहिंजे बयान में पधरो कयो आहे त उन्हनि तइ करे वरितो हो हर सूरत में अमन सोलंकी न हलणु ॾिनो आहे। ऐं जॾहिं असां सिंधी अदबी संघ जो कारोबारी कमेटी जो मुंहिंजे खटण खां पोइ पहिरियों इजलास सॾायो, उन में बि उन्हनि तइ करे आया। ऐं तइ ईअं करे आया जो मूंखे ॼाण न हुई। मूंखे यूसुफ सिद्दीक़ साहिबु उन जॾहिं सां कारोबारी कमेटीअ जो इजलास हुयो, यूसुफ सिद्दीक़ साहिब खे फ़ोन कयो, साईं कारोबारी कमेटी इजलास सिधो 10 बजे शुरू, महिरबानी करे 10 बजे खां पहिरीं मूंसां मिलो। जॾहिं मूं चयो त पोइ कीअं मिलूं, चई मुंहिंजे घर ते अचो। मां पहिरीं इजलास में सभु दोस्त ओॾे हुआ, मां सेक्रेटरी जनरल हैसियत में यूसुफ सिंधी मुंहिंजे तादी हुयो, मूंसां गॾु हुयो, मां उन वटि वियुसि।
चेसई यूसुफ सिंधी चयो साईं अॼु तय कयो वियो आहे ऐं उन्हनि दोस्तनि तय कयो आहे जेके तव्हां खां शिकस्त खाई आया ऐं तव्हांजा जेके उहिदेदार आहिनि तव्हां सां गॾु आहिनि, पर उन सभिनी तय कयो आहे त अॼु कारोबारी कमेटीअ जो इहो 18 फेबरवरी 2018 जो इजलास हुयो। मां उन जी ॻाल्हि थो कयां, उहो कारोबारी कमेटीअ जो मां यूसुफ सिंधी साहिब जे घर वियुसि, मूंखे यूसुफ साहिब सिंधी साहिबु ॿुधायो अॼु भाई ही सभु तय करे आया आहिनि, तव्हांजे इजलास खे हलाइणो ई न आहे ऐं तव्हांजी कार्रवाई हलंदी ई कान, तव्हां जेका बि ॻाल्हि कंदो तव्हांखे हुनखे बंदि कयां, तव्हांखे मां आगाह थो कयां अॼु तव्हांजी का बि एजेंडा कोन हलाइण ॾींदा ऐं हुन जा तव्हां सां गॾु जेके उहिदेदार आहिनि चारई उहे बि हुन सां गॾु आहिनि ऐं उन्हनि पंहिंजो हिकिड़ो जेको कारोबारी कमेटी जा जेके मेंबर आहिनि, जेके शाखुनि जा मेंबर आहिनि, उन्हनि इहे तय करे आहिनि त अहमद सोलंकी साहिब खे इजलास हलाइणु न ॾिनो आहे। मूं चयो पोइ तूं छा थो चईं? चई मां सेचो सां गॾु आहियां, पर आउं तव्हांखे आगाह थो कयां त इन शइ खे तव्हां सम्झो, मुंहिंजो नंगे ते नंग आहे, पाण हलूं था इजलास में, हल त हलूं पाण गॾिजी। चइसि न तव्हां हलो, मां तव्हांजी गाॾी में कोन चढ़ंदुसि, जो मथां उहो ॾिसी अचनि त चढ़ तव्हां ई असां गॾु आहियूं। मुंहिंजो तूं ई असां गॾु आहियूं, तूं ई त असां हिकिड़े इतिहाद में हुआसीं गॾु, पाण गॾिजी इलेक्शन विड़ी आहे, तो हिकु हिकु शाख में मूंसां गॾु हली मुंहिंजी वर्क कई आहे ऐं वर्क करे मुंहिंजा वोट घुरिया आहिनि, सभिनी खे ख़बर आहे। चई न साईं इहो हाणे मामलात ॿिया, तव्हां जेको आहे मां तव्हां सां सॼणा आहियां, तव्हां सां गॾु आहियां, पर पाण गॾु कोन था हलूं, तव्हां हलो त मां पोयां हलंदो। मां इजलास में इजलास शुरू हुयो ऐं मां कार्रवाई हलाए ऐं पंहिंजी इजलास शुरू कयो उहो कारोबारी कमेटी जो। न ॼाण यूसुफ सिंधी बि जेको मूंखे ॿुधायो आयो पहिरीं पंहिंजे घर ते, चांहि बि पियारी पंहिंजे घर ते, पाणी बि पियारी, इहे ॻाल्हियूं ॿुधाई, मूंखे आगाह बि कई, पर जॾहिं मूं इजलास जी कार्रवाई हलाई त उहो बि उन्हनि ई दोस्तनि सां बीठो जिन तय करे छॾियो हो त अॼु इजलास न हलाइणो आहे। मूं ॾोह न कयो, मूं बुनियादी तौर ते सिंधी अदबी संगत जो इंफ्रास्ट्रक्चर ठाहिण में चाहियो। उन ॾोह जे पादाश में, उन ॾोह जे जुर्म में जेका मूंखे सज़ा ॾिनी वई ऐं जेको मूंखे तकलीफ़ ॾिनी वई ऐं उहो जेको मूंखे कमु न करणु ॾिनो, मूं तव्हांखे चयो हिकिड़ो बहिरान जो, उहो बहिरान जो दौरु हो, छाकाणि सिंधी संगत जे इंफ्रास्ट्रक्चर जो हिकिड़ो दौरु हुयो। ऐं उन खां पोइ हुननि वञी सैदाबाद में 18 मार्च ते असां 18 मार्च ते सिंधी अदबी संगत जे पारां ऐलान कयो इन्हनि सभिनी मामलनि ते, जो हुननि प्रेस मुंहिंजे जॉइंट सेक्रेटरी हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस ज़ाहिद राजपर इन्हनि सॼी मामलनि में जॾहिं मूं शाखूं बहाल कयूं त हुननि वेही जीम खाना हैदराबाद में वेही मीटिंग कई ऐं मीटिंग करण खां पोइ वञी हुननि जॉइंट सेक्रेटरी जंहिं वटि को बि अख़्तियार न आहे, उन वटि फ़क़ति अख़्तियार एतिरो आहे, आइन में लिखियो पियो आहे त जॉइंट सेक्रेटरी जो कमु केतिरो आहे, 1.5 सिट में हुन में दर्ज थियल आहे, आइन में लिखियलु आहे त जेसि ताईं सेक्रेटरी जनरल पंहिंजे मुल्क में आहे ऐं सेक्रेटरी जनरल मौजूदु आहे त उनजो जेको जॉइंट सेक्रेटरी आहे उहो उनजे कम जो में ॿांह ॿेली हूंदो, उनजो जेको बि कमकार आहे सेक्रेटरी जनरल जो उन में हू उनजो ॿांह ॿेली हूंदो। पर जेकॾहिं सेक्रेटरी मुल्क खां ॿाहिरि आहे, वञे थो हलियो, कंहिं बि कमु असांखे परॾेह वञे थो, विलायत वञे थो, त सेक्रेटरी जनरल जे नामौजूदगीअ में जेको जॉइंट सेक्रेटरी आहे उहो क़ाइम मक़ाम सेक्रेटरी बणिजी कारवांवार सिंधी अदबी संगत जो हलाईंदो। पर उन ऐं ॿियो उनखे को न उनखे बयानु ॾियण जो अख़्तियार आहे, न उनखे प्रेस तर्जुमान रखण जो अख़्तियार आहे, न उनखे इजलास सॾाइण जो अख़्तियार आहे। जे सेक्रेटरी जनरल मुल्क में आहे, जे सेक्रेटरी जनरल ख़ुदा न ख़ास्ता गुज़ारे वञे थो त हू सेक्रेटरी क़ाइम मक़ाम सेक्रेटरी जनरल थी सघे थो। हू सेक्रेटरी जनरल जेको मौजूदु आहे इस्तीफ़ा ॾेई थो छॾे त हू क़ाइम मक़ाम सेक्रेटरी जनरल थी सघे। सभु सेक्रेटरी जनरल जा अख़्तियार आहिनि, क़ाइम मक़ाम सेक्रेटरी जनरल खे ॾिए थो। पर जैसे सेक्रेटरी जनरल पाण वेठो आहे, पंहिंजे मुल्क में वेठो आहे, पंहिंजे उहिदे ते वेठो आहे, पंहिंजे शहर में वेठो आहे, पंहिंजे सूबे में वेठो आहे, पंहिंजे शाख में वेठो आहे, जहिड़ो जाॻंदो कमु पियो करे, हलंदो फिरंदो पियो वठे, उनजे साम्हूं जॉइंट सेक्रेटरी जी का बि आईंदो जे का हैसियत न आहे। पर मुंहिंजे मामले में उन्हनि मूं जॾहिं शाखूं बहाल कयूं त उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस करे सेक्रेटरी जनरल खे अहिड़ो तारीख़ में कॾहिं बि कोन सिंधी संगत जो बहिरानी कैफ़ियत न रही आहे। सिंधी संगत जो जॉइंट सेक्रेटरी ऐलान करे छॾियो ऐं उन्हनि चयो त जीअं त सेक्रेटरी जनरल पंहिंजो सादिक ई अमीन न रहियो आहे, आउं जॉइंट सेक्रेटरी उनखे पंहिंजे उहिदे तां बरतरफ़ करियां थो ऐं कारोबारी कमेटी न सिंध काउंसिल जो इजलास सॾायां थो। ऐं उनखां पोइ 3-4 ॾींहंनि खां सैदाबाद में हुननि इजलास सॾायो। सेक्रेटरी जनरल जे मथां हुननि सेक्रेटरी जनरल मुक़ररु कयो, सिंध काउंसिल जे मथां हुननि सिंध काउंसिल ठाही,
कारोबारी कमेटी मथां उन्हनि कारोबारी कमेटी ठाही, दाग तारीख़ में टोड़णु, सिंधी अदबी खे संगत खे छुरो हणणु त हू पाण हुया सॼी ज़िंदगी में, ऐं उन ॾोह जा ज़िमेवार बि हू पाण रहिया ऐं उहे पाण हुया। उन जे ॾोह में असां अरिड़हीं तारीख़ असांजी मुक़ररु थियल हुई, जेको सिंधी अदबी संगत जे तारीख़ में माना दादा गोबंद माली शेख आयाद खां वठी आख़िरी सेक्रेटरी जनरल डॉक्टर मुश्ताक फुल्तान सिंधी अदबी संगत में अहिड़ो सानियो, अहिड़ो वाक़ियो थियो ई न आहे आइनी तौर ते। ऐं उन्हनि इदारनि मथां इदारा ठाहे छॾिया। असां हुननि अरिड़हं ते रखियो, हुननि 4 मार्च सिंधी जी तारीख़ जो हिकिड़ो अहम ॾींहुं आहे, सिंधी शागिर्दनि जे तहरीक जो हिकु अहम ॾींहुं आहे। उवैस राशिदीअ पंहिंजे ई सैदाबाद में उन सिंधी संगत खे 2 टुकड़ा करण में, सिंधी संगत खे पुठीअ में छुरो घोपण जो हुन मेज़बानी कई, उन देगियूं लाथियूं, उन माण्हू सॼा, उन जॻह ॾिनी, उन जाइ ॾिनी ऐं सिंधी संगत जो सेक्रेटरी जनरल खां 11 वोटनि ते जिन शिकस्त खाधी, ज़ुल्फ़कार सियाल, उनखे पंहिंजो गैर मुंतखब किरियल हिकिड़े खे सेक्रेटरी चूंडियल इलेक्टोरल कॉलेज मां खटियल हिकिड़े सेक्रेटरी जे मथां हिकिड़ो जुड़तो सेक्रेटरी ज़ुल्फ़कार सियाल उन्हनि मुक़ररु कयो। ऐं ईअं हुननि सिंधी अदबी संगत जो विरहाङो कयो। ऐं उनखां पोइ सिंधी अदबी संगत जे विरहाङे खां पोइ जेको हुननि हाञा कया, सिंधी अदबी संगत जी रुसवाई कई, जेका ख्वारी कई, जेका बदनामी कई, ऐं जेको सिंधी संगत रुसवा कयो उहो तारीख़ दर्ज आहे। साईं, तव्हांजो सॼो जेको दौरु आहे सिंधी अदबी संगत जो 4 सालनि जो, उहो सॼो बौरानी दौरु रहियो। ऐं तव्हां को सिंधी अदबी संगत लाइ, पंहिंजे अदब जे लाइ, पंहिंजी ॿोली लाइ को कमु न करे सघिया, त हाणे जेका इलेक्शन थियणु वञे पई उन में 2 ग्रुप अलॻि इलेक्शनूं कराइनि था, हिकिड़ी 26 तारीख़ ते आहे, हिकिड़ी 27 तारीख़ ते आहे, त तव्हां उनखे कीअं सम्झो, उनजी आइनी ऐं क़ानूनी हैसियत कहिड़ी आहे? असल में छा आहे, क़ानूनी आइनी हैसियत रही कान्हे का। मां जॾहिं हिननि इहे सभु कारवायूं करे ऐं कारगुज़ारियूं करे इहे सॼा पंहिंजा मामलात करे दंग कयो ऐं पोइ हिननि इलेक्शन जो ऐलान कयो, हू जेको तव्हां चओ था जेके 26 ते पिया कनि, मां उनजे लाइ सिंध हाई कोर्ट में हिकिड़ी पिटीशन दाख़िल कई ऐं पिटीशन दाख़िल सिंध हाई कोर्ट में कई। मूंखे जस्टिस पंहिंजे घुरायो ऐं मां उते पेश थियुसि, मूं पिटीशन कई। हुन चयो, मूंखां सुवाल कयो त सिंधी अदबी संगत तव्हां चओ था त हिकिड़ी हुजणु खपे, 2 छो न हुजणु खपनि, 2 खां पोइ 3 छो न हुजणु खपनि, 4 छो न हुजणु खपनि, जस्टिस चयो 5 छो न हुजनि। हाणे मुंहिंजी एप्लीकेशन आहे उहा माना हुनखे मंज़ूरी जी घुर्ज हुई त मूंखां 5 छो न हुजणु खपनि, छाकाणि सिंधी अदबी संगत जो फोकस आहे ॿोलीअ ते, सिंधी अदबी संगत जो फोकस आहे लिटरेचर ते, सिंधी अदबी संगत जो फोकस आहे तख़लीक़ियत ते, तख़लीक़ी अदब ते। त पोइ सिंधी अदबी संगत जो जेको तख़लीक़ी अदब ते फोकस आहे, ॿोलीअ ते फोकस आहे, सिंध जे तहज़ीब ऐं तारीख़ ते फोकस आहे, पोइ उन में हिकिड़ी तनज़ीम छा 10 तनज़ीमूं कनि, तव्हां केतिरा असांजो आहे? मुंहिंजो साईं बिल्कुलु सही आहे ॻाल्हि, अवां जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त हिकिड़ी तनज़ीम उन में पाए नथी। मसइलो आहे मसइलो हिन में टेक्निकल ई थो थिए। ॿुधायो टेक्निकल मसइलो? मुंहिंजो मसइलो ई आहे त सिंध सरकार जेका आहे, उहा सिंध सरकार जो वरी सिंधी अदबी संगत चीफ जस्टिस साहिबु चयो त सिंध सरकार जो वरी सिंधी संगत मुझ न कुझु इदारा आहिनि, ख़ुशूसी तौर ते कल्चर डिपार्टमेंट आहे। कल्चर डिपार्टमेंट जो हिकिड़ो एंडोमेंट फंड जो हिकिड़ो इदारो आहे, जेके सहायता कंदा आहिनि सिंधी अदबी सिंध जे उर्दू ऐं सिंधी ऐं सिंध जे सिंध जी ज़मीन ते रहंदड़ कंहिं बि लेखारीअ, कंहिं बि गुलूकार, कंहिं बि मुसवर, कंहिं बि आर्टिस्ट जेकॾहिं को बीमार ऐं को अघो थी थो पए त उन जी सार संभाल ऐं सहायता लहण लाइ हिकिड़ो जो इदारो ठहियलु आहे, जेको एंडोमेंट फंड आहे, उहो उनखे ॾिबो आहे। सिंधी अदबी संगत जेका आहे, जेको इलेक्टोरल कॉलेज मां खटे सेक्रेटरी जनरल ईंदो, उहो उन जी कमेटी जो मेंबर थींदो। ॿी असांजो वॾो इदारो आहे ॿोली जो, बाअख्तियार इदारो आहे, उन जी बि सिंधी अदबी संगत जेका उहा
जो मुंतखब सेक्रेटरी जनरल उनजो मेंबर थिए थो टेक्निकल तौर ते। ऐं ॿिए नंबर ते पाकिस्तान जी जेका वॾे वॾे लेटर ऑफ अकेडमी आहे उन जा फंड्स जेके आहिनि साल ब साल जेको बि सही ऐं हक़ीक़ी सेक्रेटरी जनरल आहे या अकेलो हिकिड़ो ई आहे त उनखे ॾियनि था। हाणे जेकॾहिं चवंदासीं 10 त सरकार त मुंझी पवंदी त कहिड़ो आहे, हू चवंदो मां सेक्रेटरी आहियां, हू चवंदो मां सेक्रेटरी आहियां, हू चवंदो मां 10 माण्हू जॾहिं सेक्रेटरी रहंदा एंडोमेंट फंड ऐं सरकार कल्चर डिपार्टमेंट आख़िर कंहिंखे करे, ईअं ई सिंध लैंग्वेज अथॉरिटी में मेंबर कंहिंखे करे बोर्ड ऑफ गवर्नर्स जो, ऐं ईअं ई लेटर ऑफ अकेडमी जा जेके साहित्य बाबति चेक्स उहे कंहिंखे ॾियनि। चीफ जस्टिस मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी मुंहिंजी दरख़्वास्त खे मंज़ूरु कई, चई ओके हुननि जी जेके उन्हनि जो छा पिया कनि, मुंहिंजो हुन इलेक्शन आहे उहो इलेक्शन तव्हां बंदि करायो ऐं बसि इहा इस्तदा आहे ऐं हिन केस खे मेरिट ते ॿुधो वञे ऐं इहा मुंहिंजी चई दरख़्वास्त मंज़ूरु ऐं हुनजी इलेक्शन बंदि कराई वई। ऐं उनखां पोइ केस हलियो ऐं उहो केस बि सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी जनरल जी हैसियत सां मूं खटियो ऐं मां खटियो ऐं चीफ जस्टिस मञी वरितो त सिंधी संगत जो लोगो नालो या जेको कुझु आहे कारवांवार बैरियर्स जेके ऑफिस बैरियर उहे सोलंकी साहब वटि हूंदा, इलेक्शन बि हू कराईंदो वञे, कारोबारी कमेटी इजलास सॾाए सभु उते वञनि, इहो सभु कुझु ख़तमु थी वियो। असां सभु कयोसीं, उन में आया वरी उते ई उन ई पहिरीं माना हाई कोर्ट जे रोशनीअ में, हाई कोर्ट जे ऑर्डर जे रोशनीअ में मूं इजलास सॾाए उन में अची जे धुरिया ऐं धारिया मिट न मुई जा थिया वरी उते विया हलिया। ईअं उन्हनि मूंसां नाबरी वारे ऐं विया हलिया। इहो उनखां पोइ जो विया हलिया ऐं पोइ वरी हुननि वरी पंहिंजो कमकार कारोबार कयो, पर पोइ हुननि घणनि सालनि खां पोइ आउं बीठो रहियुसि, उहो पंहिंजो पंहिंजो कमु कंदा रहिया, असां पंहिंजो कमु कंदा रहियासीं इदारनि में, एंडोमेंट फंड में, लैंग्वेज अथॉरिटीअ में, ॿियो हर हवाले में जिथे बि हुई उहा मुस्तहकम या असांखे हिकिड़ी कार्नर या सिंधी संगत जेका सुलूकी आहे, जेका इदारनि सां गॾु आहे, जेका इदारनि में मौजूदु आहे, जेका इदारनि सां गॾु थी हले, जेके इदारनि जे फ़ैसिलनि जे छांव में पंहिंजो हर क़दम खणे थी, उन सां असां बीठा रहियासीं। ॻाल्हियूं पेट वरण में वधी वञनि थियूं, अंदर जूं खोड़ ॻाल्हियूं आहिनि जेके कुझु ओरे सघजनि थियूं, कुझु हिन सोशल मीडिया ते ओरे नथियूं सघजनि, ॻाल्हियूं रहिजी वियूं, यकीननि ॻाल्हियूं रहिजी वियूं, पर सिंधीअ में घणी पहाक आहिनि ऐं आउं कंहिं बि पहाक केॾे नथो वञणु चाहियां। सिंधी पहाक हिकिड़ो मूंखे वणंदो ॾाढो हाणे, ॾाची हणे 10 त तोॾी हणे 13, पोइ हिते ॻाल्हि हिते रहिजी वई। नाज़रीन, एशिया जी अज़ीम अदबी तहरीकुनि में सिंधी अदबी संगत जो शुमार अॻी सिफ़ में आहे। असांजे अॻटनि मशाइरनि जे नक्श क़दम ते हलंदे सिंधी अदबी संगत जो बैन अल-अक़वामी तौर ते मान मथां करण लाइ साञावंदनि धुरियुनि खे अॻिते अचिणो पवंदो त जीअं संगत जो जेको मान ऐं मर्तबो आहे उहो बहाल थी सघे ऐं माज़ी जो जेको उहो जो आहे उहो वापसि अची सघे ऐं सिंधी अदबी संगत एशिया खंड जी वॾे में वॾी अदबी जमायत चवण जे क़ाबिल थी सघे ऐं पाण में जेके धड़ाबंदी आहे उहा ख़तमु करे ऐं सभिनी अदीबनि शाइरनि खे हिकु थियणो पवंदो, जंहिंसां ई सिंधी अदबी संगत जेका आहे सा पंहिंजो वक़ार बहाल करे सघंदी। उन सां ई पंहिंजे मेज़बान गुलाम मुस्तफ़ा सोलंकी खे इजाज़त ॾींदा। वरी मिलंदासीं ॿिए प्रोग्राम में ॿिए कंहिं सुवाल सां गॾु। तेसिताईं अला भाई।